वाइसा प्रालो खबरुनि जो सिलसिलो जारी ख़बर शेयर कंदासीं यूसी हाजना शाह खां। प्रालो भरिसां लॻ हाजना शाह शेख माला में ॿियनि पौरतनि जे घरनि खे चुल्हे जे चिणक मां बाहि लॻी वई। घरनि में समेत अला रख ताल रख सड़ी इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो गाड़ी न पिया थी। प्रालो भरिसां लॻ हाजना शाह जे शेख माला में पौरत मौला बख्श, निसार अहमद, गुलाम हुसैन शेख, हैदर शेख समेत तक़रीबन 10 पौरतनि जे कखाने घरनि खे ओचितो बाहि लॻी वई, जंहिंजे नतीजे में ॾिसंदे 10 घरनि खे बाहि तेल, हंध, खटा, अनाज ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो आहे। उन हवाले सां मुतासिर मौला बख्श, निसार अहमद ऐं ॿियनि ॿुधायो त चुल्हे मां चिणग उथण करे घरनि जे बाहि वकोड़ी वई आहे। जे फायर ब्रिगेड खे इतला बावजूद हिन महिल ताईं फायर ब्रिगेड अमलो न पहुतो आहे। वाइसा प्रालो ब्रेकिंग न्यूज़ अफ़सोसनाक ख़बर शेयर कंदासीं। प्रालो भरिसां ॻोठ हाजना शाह शेख माला में 10 घरनि खे ओचितो बाहि वकोड़ी वई आहे। मौला बख्श, गुलाम हुसैन, हैदर बख्श समेत केतिरनि घरनि खे बाहि वकोड़ी वई ऐं घर में पियल अलर्क